जी दोस्तों, अॼोके वीलाग सां गॾु असां पहुता आहियूं गंबट में असां वञूं पिया। सिहत जो वॾे में वॾो इदारो आहे गिम्स, जेको सिंध में तमामु वॾी हैसियत रखे थो। ही रोड तव्हां पाण ॾिसो था त पहिरियां त वीरान हूंदो हुयो, हाणे केतिरे न बहितर अंदाज़ में उहो आबाद थी वियो आहे। कारोबार बि माण्हुनि हिते तमामु घणो शुरू कयो आहे ऐं इहो गिम्स जे अचण खां पोइ ई इहे कारोबार थियो आहे। गेस्ट हाउस, मेडिकल स्टोर ऐं ॿिया जेके आहिनि दुकान उहे तमामु घणा खुली विया आहिनि ऐं गिम्स जो नालो त तमामु वॾो आहे सॼे पाकिस्तान में। पर तव्हां पाण ॾिसो था त उन तरफ़ वेंदड़ जेको रोड आहे उहो केॾी ख़राब हालत में, एॾो बम्पी रोड आहे जो उनजो इमेज खुदि पाकिस्तान में लेवल जा मरीज़ अचनि था सिहत जा, त उहे कहिड़ो खणी वेंदा हूंदा ऐं उहे छा चवंदा हूंदा। इहो त सिंध गवर्नमेंट खे सोचणु घुरिजे। बहरहाल ही साम्हूं ई गिम्स आहे, हलूं था गंबट जी अस्पताल। उनजो बानी आहे डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब। उन सां मुलाक़ात करण ऐं उन खां पुछण त गिम्स में हिन वक़्तु सिहत जूं कहिड़ियूं कहिड़ियूं जदीद सहूलतूं फराहम कयूं वञनि थियूं मरीज़नि खे मुफ़्त में। जी दोस्तों, जीअं तव्हांखे अॻु में ॿुधायोसीं त अॼु पाण गंबट हलूं था ऐं गंबट में ज़ाहिर आहे हिन वक़्तु जेका तमामु घणी ऐं बहितर पाकिस्तान भर में सुञाणप आहे उहा गिम्स आहे। गिम्स जो डायरेक्टर असांजो डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब, उहो असां सां गॾु आहिनि। हाणे ई उनखे अवॉर्ड बि मिलियो आहे, सितारा इम्तियाज़ में अवॉर्ड मिलियो आहे। उन सां गॾोगॾु हेल्थ सिटी पिणु सिंध गवर्नमेंट ऐलान कयो आहे त उहो गंबट में ठाहिण तरफ़ वञे थी। हिन वक़्तु ॾिसूं त गिम्स में उहे कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि जेके ॿियनि इस्पतालुनि में न आहिनि। भट्ट साहब, तव्हांजी महिरबानी, असांखे इहो ॿुधाईंदा त हिन वक़्तु तव्हांजी माज़ीअ वारी जेका तालके इस्पताल आहे उन जे किसे तरफ़ त पोइ वञूं था। हिन वक़्तु तव्हांजे इदारे में कहिड़नि कहिड़नि शोबनि में कहिड़ियूं कहिड़ियूं फैसिलिटी जेके मॉडर्न टेक्नोलॉजी तहत आयूं आहिनि सिहत में, उहे कहिड़ियूं आहिनि? असां वटि जीअं कार्डिक आहे, रोबोकैथ थी वई आहे। हुन में उहो रोबोटिक उनखे एंजियोप्लास्टी लाइ इंटरवेंशन कंदी, एंजियोप्लास्टी जो बि एंजियोग्राफी उहा रोबोटिक कंदी। उन में इहो आहे आसानी आहे, 100% यानी चांस आहे, एरर कोई कोन थो थिए पियो। हिन वक़्तु एडवांस में एडवांस सॼी वर्ल्ड में हिकिड़ी आहे एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी रोबोटिक थिए पई, जेका तव्हां वटि आहे। उहा गंबट शुरू आहे असां वटि। उन में जेका ह्यूमन इंटरवेंशन आहे उहा घटि आहे। हा, उहा घटि आहे। हाणे जेको एंजियो सर्जन आहे इंटरवेंशनल कार्डियोलॉजी वारो, उहो अंदरि न वेंदो, मशीन में वेंदो ई न, ॿाहिरां बि उहो पाण कंदो रोबोटिक ते। ऐं उन में इहो फ़ाइदो आहे त हुनखे रेडिएशन में न थींदी डॉक्टर खे, ऐं रिज़ल्ट जेके आहिनि उहे 100% सक्सेसफुल आहिनि। ओके, ऐं मेन एरर कोई कोन थींदो। पाकिस्तान में ॿियनि शहरनि में आहे न, कंहिं वटि न आहे। पाकिस्तान छा तव्हांजो दुबई में कोन्हे, मिडिल ईस्ट में कोन्हे, इहो असां वटि ई आहे पाकिस्तान में। यानी दिलि जो ऑपरेशन रोबोट कंदो, इंटरवेंशनल एंजियोप्लास्टी जेका थींदी आहे, एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी थोरो हुनजे थींदो। फर्स्ट टाइम इन पाकिस्तान जेको आहे उहा अच्छा ईज़ी आहे, आराम सां डॉक्टर करे सघे थो ऐं ॾाढे सुठे नमूने सां, ऐं उन कॉम्प्लिकेशन काई कान्हे का। छा त इहो वेंदी वायर जेका वेंदी आहे कंहिंखे रप्चर करे सघे थी वेसल्स खे, कॉम्प्लिकेट उहो हुन में इहा न आहे। ओके, हिन में फर्स्ट टाइम इन पाकिस्तान जी आहे, पर छा मिडल एशिया में फर्स्ट टाइम आई आहे इहा मशीन। उहा असां लॻी वई आहे, कमु बि शुरू करे ॾिनो था। ओके, सेकंड ते ॿिए डिपार्टमेंट, छो त तव्हां वटि मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट, तव्हां वटि कार्डियो जो ॿुधायो जीअं, हाणे कैंसर आहे, ब्रेन आहे, इन्हनि जूं अच्छा तव्हां ॾिसो जे असांजी ऑर्थोपेडिक आहे। ओके, आम इहा बि आम शइ आहे, ऑर्थोपेडिक हॾा फ्रैक्चर इहे सभु थियनि था पिया, ऐं ख़ासि तौर असांजो जेको नी जेका आहे रिप्लेसमेंट, असांजा जेके माण्हू थियनि था उनखे रिप्लेस में ज़रूरत पए थी, ऐं उहा बि असां रोबोटिक फर्स्ट टाइम इन पाकिस्तान असां वटि आहे। पाकिस्तान कंहिं वटि कोन्हे के जेके असां वटि उहो कयूं पिया। ऐं जंहिंजा गोॾा ख़तम थी वञनि उहे चेंज करे टोटल गोॾो ॿिया विझंदासीं, उहो गोलो। अच्छा, उहो रोबोटिक आहे, उहो रोबोट जे थ्रू विझंदासीं। माना उन में हिकु त जल्दी थी थो वञे, कॉम्प्लिकेशन काई कान्हे का, ऐं जल्दी उन में रिकवरी थी वञे, ऐं फस्ट का ॿिया 2-3 ॾींहं माण्हू घरु हली थो वञे।
इहो ऑपरेशन रोबोटिक जेके ॿुधायो था इन में आर्थोपेडिक में हा। इहे थिया आहिनि? असां थिया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में 18 खनि थिया आहिनि असांजा। ओके ऐं हाणे असां 2 महीना अॻु में शुरू कयो आहे, तो ओके हा 18 असांजा रिप्लेस थिया आहिनि। ठीकु उन खां पोइ वरी असांजो ब्रेन आहे जी यानी उन में दिमाग़ आहे, उन में बि असां रोबोटिक सर्जरी टाइप कयूं पिया, जेको ब्रेन लैब आहे। असांजी मशीन जेका आहे उन ब्रेन लैब चवंदा उन थ्रो पिया कयूं। जे माण्हूअ जे दिमाग़ में का शइ आहे, ट्यूमर ख़राबी आहे, ट्यूमर आहे, आहे, उहो असां थोरो होल करे उन मां वञी पोइ रोबोट उन होल कढी ट्यूमर खे कढी थो अचे ॿाहिरि। ऐं उहो पेशेंट ठीकु ठाकु हूंदो आहे, जाॻंदो हूंदो आहे, उनखे एनेस्थीसिया जी ज़रूरत कोन पवंदी आहे। त उन करे जेको आहे सो अॼु सक्सेस रेट बि तमामु घणो आहे। उहे ऑपरेशन बि कया था? हा, इलाही काफ़ी थिया हूंदा। ओके अच्छा, तव्हांजे गिम्स जो लिवर ट्रांसप्लांट जेको आहे इन जे बारे में ॿुधायो त इहो सक्सेस रेशो केतिरो आहे? छो त आम माण्हू चवनि था त सक्सेस रेशो घटि आहे, साईं ऑपरेशन नंबरिंग वधाइण लाइ कंदा वञनि था। असांजो हिन वक़्तु काउं नंबर 90% अॻु में हो, पर हाणे असांजो अञा वधी 92-93% थी वियो आहे। 90 प्लस आहे? हा, ईअं था चओ? 90 प्लस आहे, 90 प्लस। ऐं अॼु बि तव्हांखे ॿुधायां त मां पंहिंजे सर्जन खे टेलीफोन कयो, मां चयो त भई कमु आहे, ॾिस अॼु मां न निकिरी सघंदुसि थिएटर मां, छा त हिकिड़ो ॿारु आहे जंहिंजो असां लिवर ट्रांसप्लांट पिया कयूं। नंढे ॿार जो? नंढो ॿारु, मुंहिंजे साल ॾेढ जो आहे। ओहो, हाणे उन जो उहो सॼो चयो अॼु मां न निकिरसि, छा लाइ नंढो ॿारु आहे, उनजो लिवर ट्रांसप्लांट पियो कयां। ऐं पाकिस्तान में इहे ॿारनि जो आहे लिवर ट्रांसप्लांट घटि था थियनि, रेयर आहे। ऐं असां 70-80 ॿारनि जा करे चुका आहियूं, नंढनि ॿारनि जा। ऐं नंढो ॿारु जेको आहे न उहो त आहे, हाणे 50 जी कयो, 25 जी कयो, त हीउ त नंढो ॿारु थी वेंदो, ज़िंदगी भर हलंदो ॿारु इहो। हा, लिवर जे बारे में हिकिड़ी राय मूं इहा बि पढ़ी आहे या माण्हुनि जी तनक़ीद, साईं जेको इवन डोनर आहे उहो मरी थो वञे ऐं पेशेंट त पाण बि मरी थो वञे। साईं भट्टी साहिब कॾहिं पुछो त सक्सेस रेशो केतिरो आहे? शुरू में असांखे प्रॉब्लम छा आहे, इहे पहिरीं त असांजी टीम ॾाढी एक्सपर्ट थी वई आहे। ऐं उन खां पोइ असां हिकु टीम न आहे, हिन वक़्तु 3 टीमूं ठाहियूं। एट ए टाइम असां 3 ट्रांसप्लांट डे में करे सघूं था, एट ए टाइम। इन करे रेशो पर ट्रांसप्लांट जो वधंदो थो वञे असांजो। ऐं हाणे मुंहिंजा 1250 त थी चुका आहिनि, अॻिते वधंदो वेंदो। हाणे पहिरियों कंदासीं असां 1, पोइ 2 कंदासीं, हाणे 3 डे में करे सघूं था। ऐं अल्टरनेट डे ते 3 कयूं था ट्रांसप्लांट असां। ठीकु थिए थो। कॉक्लियर जेको आहे, जेको माण्हू ॿारु जेको आहे डेफ डंप आहे, नथो ॿुधे, ॻाल्हाए नथो सघे, पोइ गुंगो आहे, ॿोड़ो आहे, उनजो बि असां कयूं था। उन ख़र्चा 25 लख हिकिड़े ॿार ते, उहो बि असां फ्री था कयूं। ऐं उहो बि मुंहिंजे ख़्याल में पूरा 300 असां करे चुका आहियूं। हीअ जेके फैसिलिटीज़ ॿुधायो था भट्टी साहिब, इहे समूरियूं फ्री ऑफ कास्ट आहिनि या चार्जिस आहिनि? न, फ्री ऑफ कास्ट। छो त कुझु माण्हू चवनि था त डॉक्टर साहिब चवनि था त बाबा हीअ दवाऊं तव्हां ॿाहिरां वठंदव, बाक़ी ऑपरेशन तव्हांजो फ्री कंदासीं। असां एक्चुअल छा आहे, जेको लिवर आहे न, इहे माण्हू जेके आहिनि, जेके अहिड़ा सीरियस आहिनि, ज़ाहिर आहे उहे ॿाहिरि इलाजु करे जॾहिं ट्रांसप्लांट लाइ असां दाख़िल थींदो, उन खां पोइ फिर ॿाहिरि त ज़ाहिर आहे इहे पेशेंट हलंदा रहंदा आहिनि, सालनि खां साल ख़र्चु कंदा ईंदा आहिनि उहे बि। पर जॾहिं असां वटि आयो, दाख़िल थियो, पोइ फ्री आहे। ओके, हा, बाक़ी हाणे ॿार वंस यू गेट एडमिशन, इलाज टोटली फ्री आहे। ओके, हाणे इहो ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां त असां पहिरियों टेस्टुनि ते पैसा वठंदा हुआसीं, तव्हांखे ख़बर आहे, जेके ईंदा। हाणे असां टेस्टूं बि टोटल फ्री करे छॾियूं आहिनि। ऐं ॿाहिरां हुजे, तव्हांजी CT स्कैन हुजे, तव्हांजो इहो जेको लिवर स्कैन हुजे, इहे टोटल फ्री आहिनि। तव्हां सम्झो था त MRI CT ऐं मूं वटि 100 में असांजा इहे थियनि था डेली। उहो फ्री करणु वॾो मसइलो आहे असां लाइ। बिल्कुलु, पर शाबस आहे असांजी सिंध गवर्नमेंट खे, जेको इहो बर्दाश्त थी करे पई। ओके, जेके गंबट में फैसिलिटीज़ तव्हां ॿुधायूं, पोइ ही तव्हां सभु शयूं नंढड़े हिकिड़े उन खां शुरू करे कीअं मैनेज कयूं जो हिकिड़ो वॾो इदारो ठाहियो? तव्हां वटि तालके अस्पताल हूंदी, तव्हां उनजा MS हूंदा हुयो। बसि हिकिड़ी वियनि ई थिंकिंग कंदासीं, थिंक पिया कयूं त असां हर का शइ कुझु न कुझु कंदा रहूं। ऐं थोरो इहे टाइम में कुझु न कुझु कंदा आयासीं। थोरो तव्हांखे जेकॾहिं माज़ीअ ते वठी हलूं, गंबट में डायलिसिस जी सहूलियत न हुई, पहिरियों तव्हां शुरू कई? असां शुरू कई हिन एरिया में, वेंदे लियाकत में बि कोन हुई, हैदराबाद बि न हुई, सखर बि न हुई। मां कॾहिं कंहिं पे ॻाल्हि कई त पहिरीं डायलिसिस कई SIT वारनि कराची में, ॿियो असां आयासीं। हाणे इहो कहिड़ो सन बीहे थो? इहो थो सन बीहे 92।
1992 में गंबट में हिकिड़ी तालके अस्पताल हूंदी हुई हा। या रूरल हेल्थ सेंटर हुयो? तालका हॉस्पिटल कोन्हे, डिस्पेंसरी खां पोइ वधंदी वई। हा अच्छा, डिस्पेंसरीअ में तव्हां उहो लॻाई डायलिसिस मशीन। उहा ऐं मां सरकार, अच्छा, उन वक़्तु सरकार एॾो ख़र्च त न कंदी हुई? न, उन त किसो ॿुधायो त असां पीर साहिबु हो तो सेनेटर पीर मोहम्मद शाह, हा, उहो डायलिसिस कराईंदो कराची में। पोइ केॾे मूंखे घुराई, यार पैसा मोटाए तूं डायलिसिस सेंटर खोले सघीं थो गंबट में? हा छो न, पोइ मां तोखे पैसा सेनेटर 50 लख मिलंदासीं मूंखे तॾहिं इज़ा मुंहिंजी खनि इज़ा जो दौरो। पोइ हुन मूंखे पैसा ॾिना। पोइ मां मुंहिंजो जेको सेक्रेटरी हेल्थ हो, जॾहिं उन वटि खणी वियुसि त पर इहो थींदो प्रोसीजर गवर्नमेंट जो हूंदो। मां वियोमांसि, मां डायलिसिस सेंटर खोलियां थो पियो, जो मूंखे इजाज़त ॾियो। मूं चयो हा, मां ॻाल्हि ठीकु आहे। पोइ घुराई पंहिंजे ॿियनि एडिशनल सेक्रेटरीज़ खे, टेक्निकल खे बि सभिनी घुराई, विहारी मुंहिंजा। हुन चयोसीं भट्टी साहिब त ख़्यालात त हुनजा सुठा आहिनि, पर जे कराची में अञा अदीब थो करे, सॼी सिंध में ॿियो केरु करे ई कोन थो, ऐं गंबट नंढो शहर आहे, इहे कीअं थी सघंदो? ऐं उते हूंदो सईद सिद्दीकी, तॾहिं असांजो सेक्रेटरी हूंदो। लकली उहो मुंहिंजो टीचर रहियो। ओके, मूंखे इंटर जॾहिं पढ़ंदो हुउसि मां, त उन इंग्लिश पढ़ाई हुन मूंखे। ओके, ॿुधे पियो सभिनि जो, त हुनखे चई, इस लड़के को मैं पहचानता हूँ, आपको क्या पता है, सब कुछ कर सकता है। पोइ उन भले इजाज़त मिली, डायलिसिस शुरू कयो मां। उहो टीचर हो मुंहिंजो, सिद्दीकी साहब। सिद्दीकी साहब। वो सेक्रेटरी हेल्थ हुयो उन महिल? पोइ चीफ सेक्रेटरी थियो सईद सिद्दीकी। बिल्कुल बिल्कुल। हाँ, पोइ चई इस बच्चे को मैंने पहचानता हूँ ना, मैंने पढ़ाया है कि कैपेसिटी कितनी है। अच्छा, तो तंहिं वक़्तु इहा ॻाल्हि पहिरियां डायलिसिस सां शुरू कयो। हिन तरफ़ तव्हांजो ध्यानु कीअं आयो त हेॾो वॾो इदारो मां क़ाइमु कयां? हेचो मुंहिंजी जॻह, मुंहिंजी बर्थ प्लेस हुई। मां फौज में हुउसि, जंग लड़ी, सभु कुझु कयो। पोइ मां जॾहिं हिते आयुसि, मां फौज में तव्हां केतिरो वक़्तु रहियो? 4 साल। 4 साल। कैप्टन डॉक्टर? हा, कैप्टन डॉक्टर। जंग हुई इहा जेका 71 वार जेका आई, उन में बट त उते बि को ख़ासि ॾाढो मायूस हुउसि मां, त भई हिते बि असां ख़बर आहे छा थियो। ठीकु। त पोइ उन खां पोइ मां चवां यार पंहिंजे ॻोठ में वञी कमु कयो त सुठो आहे। पोइ हिते अचे उन वक़्त में शुरू थियो, ऐं अलाह शुक्र आहे। पर उन वक़्त में एनर्जी हिकिड़ी ॾाढी हूंदी मूं में, चल कमु कयां, को बि कयां, कुझु कयां, थोरो थींदो अञा वधीक कयां, अञा ताईं उहा आदत कोन थी। आदत खां मजबूर आहे त कुझु न कुझु कंदो हलां। अच्छा, इन दौरान ज़ाहिर आहे तमामु वॾो सफ़र आहे, रंडकूं त रुकावटूं तव्हांखे जाम वॾियूं आयूं, ऐं इहो आम मामूली रंडकूं न हूंदियूं, वॾे पैमाने ते हूंदियूं। उन्हनि खे कीअं फेस कयो तव्हां? एक्चुअल शुरू में जॾहिं आयुसि न मां, त मुंहिंजी पोस्टिंग गंबट में, मां वियुसि, मुंहिंजो टीचर हो, इहे टीचर हू सुञाणींदा मूंखे। पोइ मां अंसारी साहिबु हूंदो, ऑर्थोपेडिक सर्जन बि हूंदो, प्रिंसिपल थियो लियाकत जो बि ईंदो हुयो। उन चया तूं गंबट वञ। अच्छा, अपनी अॾी केॾे हाणे मूंखां अपार्टमेंट वठि, अपनी उते गंबट वञ। मां हलियो वियुसि गंबट। उन खां पोइ मां गंबट में रहियुसि, ऐं पोइ मुंहिंजी ट्रांसफर बि हितां न थी। पर कमु अहिड़ो कंदो, सभु राज़ी हूंदा, गवर्नमेंट बि सभु चया एॾो सारो कमु थो करे, पोइ हिन काॾे कढो, वरी रुली वेंदी सुधार। उन खां पोइ कंहिं बि मूंखे इहो शाबसी हुनखे मूंखे लगातार अचाए रखियो वेठाइनि, यानी 74 खां वठी अॼु 52 साल थियण वारा आहिनि यानी। उहो या त का जी मजबूरी थी, मुंहिंजो कमु घणो पिए कयो, त उहो तो मूंखे ट्रांसफर न पिया कनि। हिकु दफ़ो थी, पर उन में पोइ पछाड़ी चयो न, हिनखे वापसि कयो। भट्ट साहिबु, तव्हां जीअं ॿुधायो त कमु करण जो जज़्बो मूं में घणो आहे, असांजे ॿियनि डॉक्टरनि में बि जज़्बो घणो आहे, ऐं उहे माज़रत सां पर उहे तव्हां खां वधीक पढ़ियल आहिनि, FCPS आहिनि, अलाए छा छा डिग्रियूं आहिनि उन्हनि वटि। कंहिं बि पंहिंजे शहर में इन क़िस्म जो इदारो क़ाइमु न कयो, हुननि पंहिंजा मेडिकल सेंटर, ज़ाती मेडिकल सेंटर ज़रूरु क़ाइमु कया। तव्हांखे कॾहिं ख़्यालु आयो त मां पंहिंजो ज़ाती मेडिकल सेंटर ठाहियां? मुंहिंजो इहो सेंस त ज़ाहिर आहे, ख़बर न छो हिकिड़ो हूंदो त मां कुझु न कुझु उहो कयां जेको पंहिंजी लालच जी कॾहिं मां सोचियो बि न हो, पंहिंजी ज़ात जे लाइ कॾहिं बि सोचियो न हो। ज़ाती लालच कया त पोइ मां पंहिंजा वॾा सेट ठाहे वेही रहां। अच्छा, तव्हांजे बारे में हिकिड़ो आम जेका डॉक्टर कम्यूनिटी आहे, उन्हनि में इहो कंसेप्ट आहे त
भट्टी साहब एडमिनिस्ट्रेटिवली सख़्तु आहे, उहो हा। सभु पावर पाण वटि थो रखणु चाहे हा। ऐं जंहिंजे करे असां हुन सां कमु न कंदासीं। एक्चुअली जेकॾहिं मूं मां त एॾो सता आहे कोन, तव्हां बि अगरि वेठा किथां डॉक्टर आया पे विया पे सभिनी सां फिरजी मां कोई केस इहो न आहे त भई कॾहिं कोई इजाज़त वरिती को कीअं थिए, कॾहिं सभु ईज़ी ईंदा आहिनि मिलंदा आहिनि सभु, छा एॾो प्रॉब्लम न आहे। बाक़ी कमु न करणु वारे खे त बहाना खोलंदा आहिनि। हा, जे कमु न करिणो आहे या कुझु आहे बहाना कंदो त यार बसि भट्टी साहब सख़्तु आहे, मां त ईज़ी आहे। कंहिं चयो त भट्टी साहब मेडिकल फील्ड में बि मिलिट्री वारी सख़्ती थो करे छो त उहो फौज मां आयल आहे। कॾहिं कॾहिं ज़रूरत उनजी बि आहे करणी थी पए त एडमिनिस्ट्रेशन हलंदा आहिनि। हा, पर अॼु ताईं कंहिंखे मां नुक़सानु ॾिनो आहे। ओके, हा, पंहिंजे सबार्डिनेट खे नुक़सानु ॾिनो आहे। अॼु ताईं का बि कंहिंजी रिपोर्ट ग़लति लिखी हुजे या कुझु कंप्लेन न करे। हाणे फ्यूचर में हेल्थ सिटी जो जेको प्रोजेक्ट आहे उहो छा आहे ऐं उन ते केतिरो कमु कयो आहे तव्हां? असां हिकिड़ी कमेटी ठाराई जंहिंमें चेयरमैन जो आहे चीफ सेक्रेटरी। ओके, हेल्थ सिटी पहिरीं अनाउंसमेंट कई, हा, CM साहब हिते आया, मां चयो भई हाणे हीउ नंढड़ो दारो कोन्हे, इनखे तव्हां हेल्थ सिटी डिक्लेयर, पोइ हिते डिक्लेयर कई हुन मां पोइ कमेटी ठाहियूं चीफ सेक्रेटरी जे अंडर में। ऐं पोइ उन खां पोइ असां इहो फीज़ेबिलिटी लाइ अप्लाई कयो। उहो फीज़ेबिलिटी हाणे असांजी थी वई आहे, उन में थिए थी पई। हाणे उन में 100 मिलियन हुननि रखिया, पर उनखे ज़मीन असांखे वठणी, उहा ज़मीन हाणे कुझु वरिती आहे। उहो मां सुभाणे परीहं कागज़ खणी PND वेंदुसि, ज़मीन जो प्रूफ ॾींदासीं, पोइ 100 मिलियन पैसा जेके आहिनि उहे रिलीज़ कंदा असांखे त फीज़ेबिलिटी ठाहींदी। ओके, जॾहिं फीज़ेबिलिटी थींदी गवर्नमेंट हुन में अची वेंदी, इन्वॉल्व थी वेंदी आहे, ठाहिणु शुरू करे ॾींदासीं असां। ऐं मां इहो कमिटमेंट कयां थो त इहा जेका असां मूंखे जेकॾहिं गो हेड ॾिए त 3 सालनि जे अंदरि अंदरि तव्हांजी हेल्थ सिटी घटि में घटि नज़र ईंदी थोरी थोरी। ओके, हा, उन में तव्हांजो इहो बि आहे त फार्मास्यूटिकल अंदरि अच्छा उहो असां ठाहियूं पिया, उहा फैक्ट्री असां ठाहियूं पिया, दवाउनि जी फैक्ट्री पंहिंजी ठाहियो पिया, ठाहे पिया, बिल्डिंग हाणे असांजी तयारु थियण वारी आहे। उहा ॿाहिरां जी ज़रूरत न पवंदी? न, पोइ त कान पवंदी, असां थी सघे त ॿियनि खे बि ॾियूं, तॾहिं सिंध असां संभाले कई मिली। वाह, ज़बरदस्त, तयारु थिए थी पई उहा माना उहा हेल्थ सिटीअ खां पहिरियां ई तव्हां पंहिंजी तयारु उहा हेल्थ सिटी में आहे, पर हेल्थ सिटी असां शुरूआति करे ॾिनी आहे न। हा, फैक्ट्री पंहिंजी ठाहिणु शुरू करणी आहे, ठहे थी पई, ॿियूं बि घणियूं शयूं असां एडवांस कयूं पिया, त उन में असां काफ़ी अॻिते वधासीं। हिनखे अॻिते वठी वञण जे लाइ ज़ाहिर आहे तव्हांजी हिकिड़ी पूरी टीम हूंदी, तव्हां हिकिड़ी टीम तयारु कई आहे या सॼो गिम्स इदारो तव्हां ते डिपेंड थो करे? न, असां टीम आहे, हीउ सॼो कमु त ज़ाहिर आहे लिवर ट्रांसप्लांट मां त कोन कंदुसि, त टीम हूंदी उहो ई कंदो हूंदो, उन ग्रुप हूंदो न। जीअं न्यूरोसर्जरी मां त न कंदुसि, पर न्यूरोसर्जरी पंहिंजो ग्रुप आहे। अहिड़े तरह लंग्स जो असां शुरू कयो आहे, लंग्स जो पंहिंजो ग्रुप आहे। लंग्स जे ट्रांसप्लांट जे लाइ असां 7 ॼणनि जी टीम जेका आई वई चाइना, हैंड्स ऑन प्रैक्टिस कई आहे, जंहिंमें या हार्ट ट्रांसप्लांट, लंग ट्रांसप्लांट हुते प्रैक्टिकली असेस कया आहिनि। उहे 7 ॼणा या टीम आहे, या हर शइ पंहिंजी डिफरेंट टीम आहे। हाणे असांखे वरी ॿिया सेंटर नातो इलाही ॾियनि था पिया। ओके, जे मीरपुर माथेलो आहे, तव्हांजी मध्य जो चई छा आहे मेहर आहे, असांजो रूरल सेंटर रानीपुर आहे, रूरल सेंटर पनो अकिल बि मां ॿुधो आहे, पनो अकिल बि असां कलेक्टर मां विज़िट कयो, उहो बि ॾियनि पिया। ऐं सां हाणे इहे सॼो असां हिकिड़ो पंहिंजो सेटअप पिया ठाहियूं। ओके, त इहे हॉस्पिटल्स, रूरल सेंटर, तालका हॉस्पिटल, डिस्ट्रिक्ट फिर असांजो इंस्टीट्यूट, यानी तव्हांजी बेसिक, बाक़ी हिकु ॿ BHU कंदुसि, पोइ असांजो हेल्थ सिस्टम सॼो मुंहिंजे कनि पंहिंजे हिकु प्रैक्टिकली गवर्नमेंट ख़बर पए त हेल्थ सिस्टम कीअं BHU कीअं हलाइजे, रूरल सेंटर कीअं हलाइजे, तालका सेंटर कीअं हलाइजे, इहो हिकिड़ो मॉडल ठाहियां पियो मां। ओके, इहो वॾो मॉडल आहे। इहो असांजे पाकिस्तान गवर्नमेंट खे हिकिड़ी सजेशन मिली वेंदी, एडवाइस ठाहे असां त उनखे रिप्लिकेट कंदासीं। हिकिड़ी ॿी किराए सिंध जे माण्हुनि जी इहा बि आहे त भट्टी साहब इदारो त ठाहे छॾियो आहे, ॿियनि सूबनि जा माण्हू हिकु त मुलाज़मत में भर्ती कया अथसि, ॿियनि सूबनि जा मरीज़ जेके आहिनि उहे बि जाम था अचनि, त असांजो जेको माण्हू आहे उहो त हिकु त मुलाज़मत खां रहिजी थो वञे, ॿियो इलाज खां रहिजी थो वञे, छा इन में हक़ीक़त? न, ॾिसो न, हाणे असांखे त असांजे पहिरियों असांखे ज़रूरत लिवर ट्रांसप्लांट माण्हू न मिलिया त असां जर्मनी खां वरितासीं, उन खां पोइ इंडिया खां घुराया। हाणे वरी पोइ पाकिस्तान में जेके बि सर्च कयासीं किथे किथे उनखे वठी वियासीं असां, त माण्हू त असांखे ज़ाहिर जिथे मिलंदो टेक्निकल हैंड असां वठंदासीं, उहो एम्प्लॉयमेंट त ऑटोमेटिकली। हाणे असां बलोचिस्तान जो हिकु सुठो सर्जन जेको सेकेंड सर्जन आहे बलोचिस्तान जो आहे, कोटिया जो आहे। एतिरा ॿिया हाणे बोन मेरो ट्रांसप्लांट कयो आहे, तव्हांखे मां मिसाल ॾियां थो, इहे बोन मेरो ट्रांसप्लांट बि कयूं पिया असां। उन में हिकिड़ो डॉक्टर
असां तयारु कयो आहे सिंध जो आहे, उहो हितां कुंभनि जो आहे, ॿियो पनेयाकल जो तयारु थिए पियो असांजो पंहिंजो। जी अहिड़ी तरह सां हिकिड़ो जो कोटिया जो आहे, ॿ असांजा पंजाब जा आहिनि, सही हिकिड़ो पिशावर जो आहे। ठीक जिथों किथों मिलियो मां कलेक्ट करे असां कम खे त ॿुधाईंदा, इहो त न आहे त को माण्हू न हुजनि पोइ असां वेठा हुजूं इंतज़ार में, प्रोफेशनल माण्हू जितां बि तव्हांखे मिले थो मिले थो असां उहो वठी था ऐं करिणो आहे। तंहिंखां पोइ छा त जेको पेशेंट जी रश पेशेंट जी रिस्ट आहे, पर तव्हां वटि त सॼे पाकिस्तान जी हूंदी न, सॼे पाकिस्तान जी आहे। तव्हां का प्रायोरिटी ठाही आहे? न प्रायोरिटी न आहे असांजी, छा त बाउंड्रीज़ न हूंदियूं आहिनि बीमारी जूं। जेके असां बाउंड्रीज़ रखंदासीं पोइ सियानत असांजी त न रहंदी न। केरु बीमार किथों बि अचे, सभु रोड हले थो पियो, एक्सीडेंट थियो, उहो उते पंजाब जो बि एक्सीडेंट थींदो, हा सिंध जो बि थींदो, हा भरिसां आहे उहो हलो ई थो मुॾे उन चंदना तूं पंजाए मां न वठोसि, तूं भाई बलोच जो मां न वठोसि, मूंखे वठिणो एज़ अ डॉक्टर। ही सियाई थी थिए त असां त हर पेशेंट खे वठिणो आहे, भली की मुस्लमान हुजे, नॉन मुस्लिम हुजे, केरु बि हुजे, कहिड़ी बि हुजे, असां पेशेंट। बाक़ी इहो आहे त गवर्नमेंट खे इहो ई मुंहिंजो आहे त पंजाब असांखे फंडिंग करे कुझु, त हुन पैसे लाइ था ॾिसो, उहो असां रुके। हाणे बि मां मैडम खे चयो, असांजी मीटिंग थी, हुन चयो मां रुकेसि थी कयां हुन सेक्रेटरीज़ खे त कुझु असांखे पेशेंट जेके अचनि था कुझु उनखे हू पेमेंट पंजाब करे असांखे। हाणे बलोचिस्तान शुरू कयो आहे इहो, अच्छा उहो करे बलूचिस्तान पेमेंट करे थो, कुझु वेलफेयर जा कुझु फंड असांखे ॾिए थो, पेशेंट मोकिले थो, असांजो थो पेमेंट करे। बट साहब लास्टली मां इहो पुछंदुसि त पैथोलॉजी लेब गिम्स जी उहा इन तरह सां छो न थी सघी आहे जीअं आगा खान आहे या लियाकत मेडिकल जी आहे, जो उन जूं जिते किथे ब्रांचूं हुजनि माण्हू उन ते ट्रस्ट करे ऐं उतां टेस्ट कराइनि? ॾिसो उहो कमर्शियल इंट्रस्ट आहे सभिनि जो, उहे वठंदा पैसा। अच्छा मुंहिंजो कमर्शियल इंट्रस्ट आहे कोन कंहिंमें, हिते ई जेको हलूं पिया ख़ैर सां, वरी त सॼी सिंध में हली वञा त पैसा मां भरे न सघंदुसि। मां पैसा वठणु मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे, मरीज़ खां। ओके तव्हां इन करे नथा वधायो हा त जिते किथे आहे त मुफ़्त, हा ऐं जिते किथे फैसिलिटी खोलण सां हा ज़ाहिर आहे मसइला थींदा। मसइला Financially. पैसो फिनेंशियली असांजो हुजे त पोइ हिते तव्हां ठीकु आहे, ॿाहिरि कोन्हे, पर उहे सभु जेके ॿाहिरियां आहिनि उहे पैसा था वठनि हुते, उहो कमर्शियल इंट्रस्ट हुनजा आहिनि, मुंहिंजो कमर्शियल इंट्रस्ट में आहे ई कोन। भट्ट साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो, तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी। नाज़रीन अॼोको विलाग असां गिम्स जे बारे में कयो ऐं गिम्स जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब सां गुफ़्तगू कईसीं। हुन पंहिंजूं पुराणे माज़ीअ खां वठी हिन वक़्त ताईं जदीद दौर में जदीद टेक्नोलॉजी कहिड़ी आंदी आहे अस्पताल में, उहो समूरी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। तव्हां पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त भट्टी साहब जो इंटरव्यू तव्हांखे कीअं लॻो। थैंक यू।